सवाल कयो आहे फुरकान अहमद मेमण। उहो तो चए त छा गाइबाना जनाज़ा नमाज़ पढ़णु जाइज़ आहे? जे आहे त पोइ दुआ वास्ते हाज़िर हिन मैयत जी जाइ ते छा पढ़िजे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जनाज़े नमाज़ जे सही हुजण जे लाइ शर्त इहो आहे त मैयत हाज़िर हुजे, इमाम खे नज़र अचे। जेकॾहिं मैयत हाज़िर न आहे, गाइब आहे, त उन जे मथां नमाज़ जनाज़ा न थींदी। जीअं फ़िक़्ह हनफ़ी जो मोतबर किताब फ़तावा हिंदिया जे अंदरि आहे, व मिन शुरूते हुज़ूरुल मैयत फला तसिहु अला गाइबिन। पाण फरमाईंदा त मैयत जो हाज़िर हुजणु नमाज़ जे सही हुजण जे लाइ शर्त आहे। इन करे गाइब जे मथां नमाज़ जनाज़ा सही न आहे। यादि रखो त हिन मामले में बज़ उलमाए किराम इख़्तिलाफ़ कंदा आहिनि ऐं उन्हनि जो चवणु इहो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम नजाशी जी नमाज़ जनाज़ा गाइबाना पढ़ी हुई। उन मां साबित थिए थो त गाइबाना नमाज़ पढ़णु जाइज़ आहे। अनाफ़ जे तरफ़ां इन जो जवाबु इहो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह ताला हिजाब हटाए छॾिया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने में वेही करे नजाशी जो लाश जिस्म ॾिसी रहिया हुया, यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं हुयो। हिकिड़े इहो बि जवाबु ॾिनल आहे त नजाशी जो जिस्म खणी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं रखियो वियो हुयो। अहिड़े नमूने सां हिकिड़ी ॿी हदीस मुबारक आहे, मुस्नद अबी याला जे अंदरि अतबकातुल कबीर में सुनन कुबरा जे अंदरि आहे। हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उहो चए थो त असां तबूक जे मौक़े ते हुयासीं त अचानक आसमान तब्दील थी वियो, उनजी रंग तब्दील थी वियो, सिज जी रोशनी तब्दील थी वई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जिब्रील अमीन आयो आहे ऐं जिब्रील अमीन मूंखे अर्ज़ु कयो आहे त या रसूल अल्लाह, हीअ सिज जी रोशनी तब्दील हिन करे थी वई आहे जो मदीने जे अंदरि मुआविया बिन मुआविया अल-लैसी रज़ियल्लाहु ताला अन्हु जी वफ़ात थी आहे। उन जे करे हीअ मलाइकनि जो नुज़ूल थियो आहे उन जी वफ़ात ते, इन करे सिज जी रोशनी तब्दील थी वई आहे। पोइ हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ु कयो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे, फ़हल्लक या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अक़बिद लकल अर्द फ़तुसल्ली अलैहि। हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ु कयो या रसूलल्लाह, छा अव्हां इजाज़त ॾियो था त मां अव्हां जे लाइ ज़मीन खे सोढ़ो कयां, यानी तबूक ऐं मदीने जी ज़मीन जो जेको विचो मुफ़ासिलो आहे उनखे मां सोढ़ो करे छॾियां। फ़तुसल्ली अलैहि, जीअं तव्हां उन जे मथां नमाज़ पढ़ो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो क़ाल नअम। पाण फरमायूं त जी हा, ज़मीन खे सोढ़ो कर, उनखे कब्ज़ो कर त जीअं मां उन जे मथां नमाज़ जनाज़ा पढ़ां। फ़सल्ला अलैहि, पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन जे मथां नमाज़ जनाज़ा पढ़ी। हिन हदीस मुबारका मां बि मालूम थियो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम बज़ाहिर हिकिड़ी जॻह ते हुजनि, जेकॾहिं ॿिए मक़ाम ते मैयत पयल आहे त उन जी नमाज़ जनाज़ा गाइबाना न थींदी। हुज़ूर जे लाइ इहो ख़ासो आहे। हुज़ूर जेकॾहिं कंहिंजी गाइबाना बि नमाज़ पढ़ंदा त गोया कि उहो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं ई पयल आहे। इन जे करे अनाफ़ इहो जवाबु ॾिनो आहे त महबूबन करीमनि जी इहा ख़ासियत हुई जो पाण नजाशी जो गाइबाना जनाज़े नमाज़ पढ़ियऊं, वरना न ॿियनि जे लाइ इहा इजाज़त न आहे। अल्लाहु आलम बिस्सवाब।